ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन घोटकी भरिसां रोंती जे कचे में मोटरसाइकिल ते बया पिकेट ते ड्यूटी ते वेंदड़ 3 पुलिस एहलकारनि खे मुबैना तौर धाड़ियलनि पारां अगवा कयो वियो आहे। मीडिया रिपोर्ट मूजिब त पुलिस एहलकार ज़ुल्फकार नाइच बाकिर लोहार समेत 3 पुलिस एहलकारनि खे अगवा कयो वियो आहे। मीडिया रिपोर्ट मूजिब त धाड़ियलनि पारां पवहर बिरादरी जे माण्हुनि माचके थाणे जी हद मां शर बिरादरी जा 5 माण्हू अगवा कया हुआ। धाड़ियलनि पारां उनखे बाज़ियाब करण बाद पुलिस एहलकारनि खे छॾण जो मुतालबो कयो आहे। कुछ ॾींहं अॻु पवहर बिरादरी जो हिकु ॼणो अगवा कयो वियो हो, जंहिं जे पलांद में पवहर बिरादरी जे माण्हुनि शर बिरादरी जे 5 ॼणनि खे अगवा कयो हो। एसएसपी घोटकी मूजिब त घोटकी ज़िले जो को बि पुलिस एहलकार अगवा नाहे थियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। घोटकी भरिसां रोंती जे कचे में मोटरसाइकिल ते बया पिकेट ते ड्यूटी ते वेंदड़ 3 पुलिस एहलकारनि खे मुबैना तौर धाड़ियलनि पारां अगवा कयो वियो आहे। मीडिया रिपोर्ट मूजिब त पुलिस एहलकार ज़ुल्फकार नाइच बाकिर लोहार समेत 3 पुलिस एहलकारनि खे अगवा कयो वियो आहे। मीडिया रिपोर्ट मूजिब त धाड़ियलनि पारां पवहर बिरादरी जे माण्हुनि माचके थाणे जी हद मां शर बिरादरी जा 5 माण्हू अगवा कया हुआ। धाड़ियलनि पारां उन्हनि खे बाज़ियाब करण बाद पुलिस एहलकारनि खे छॾण जो मुतालबो कयो आहे। कुछ ॾींहं अॻु पवहर बिरादरी जो हिकु ॼणो अगवा कयो वियो हो, जंहिं जे पलांद में पवहर बिरादरी जे माण्हुनि शर बिरादरी जे 5 ॼणनि खे अगवा कयो हो। एसएसपी घोटकी मूजिब त घोटकी ज़िले जो को बि पुलिस एहलकार अगवा नाहे थियो।